उरेरो जी यूसी हुसैन हिंगोरो ऐं अर्ज़ी हकड़ा जे ॻोठनि मां बरसाती पाणी 2 महीना गुज़रण बावजूद भी नेकाल न थी सघियो। ॻोठ तोड़े ज़रई ज़मीनूं समुंड जो ॾेख ॾियण लॻियूं। थधि में इज़ाफ़ो थियण बाद खुलियल आसमान हेठि वेठल पोरियतनि जा अहंज ॿीणा थी विया। यूसी हुसैन हिंगोरो ऐं नौबत मरी में 2 महीना गुज़रण बावजूद भी इंतज़ामिया बरसाती पाणी नेकाल न कराए सघी। डीसी ग्रुप बंदी जो शिकार रहवासी ग़ुलाम मोहम्मद हकड़ो मूजिब असांजी ज़मीननि में पाणी हुअण करे कणक ऐं सरह जो फसल भी न काहे सघिया आहियूं ऐं अंबनि जा बाग ख़त्म थी विया आहिनि। ज़िले इंतज़ामिया मटियारी सियासी बणिजी वई आहे। ज़मीननि सां गॾु अस्पतालुनि ऐं स्कूलनि में अञा ताईं बरसात जो पाणी बीठो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।